बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी 114 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 115 झुड़ाले ऐं मींहोगी वारे मौसम में तव्हांजे साम्हूं असां पेश पिया कयूं। उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। क़िसो असांजो साॻियो पियो हले, हकीम दानियाल जे पुट जो क़िसो, उहो असांजो अञा साॻियो क़िसो हले पियो। हाणे कल्ह असां तव्हांखे ॿुधायोसीं त हासिब खे, जेको करीमदीन हासिब हकीम दानियाल जो पुटु हुयो, जेको नांगनि जी राणी वटां मोटी आयो, वाइदो इहो कयो हुअसि त कॾहिं बि हमाम में न वेंदुसि। जॾहिं पंहिंजे शहर में पहुतो, हिनखे पंहिंजो दोस्त मिलियो जेको हमाम वारो हुयो। उहो हिनखे ज़ोरी पंहिंजे हमाम में वठी वियो, पर हे अञा उते वेहतो ई कोन। हमाम में वियो पर वेहतो ई कोन, त हिनखे उतां जे बादशाह जा माण्हू पाण सां गॾु वठी विया। उतां जो बादशाह जेको हुयो सो बीमार हुयो। उन बादशाह जे बीमारीअ जो को बि इलाजु कोन हो। वॾा हुननि इलाज कराया। हाणे बादशाह मां आसरो पली वेठा। हुननि जे वटि के किताब हुया, उन किताबनि में हुयो त इन बादशाह जी बीमारीअ जो इलाजु उहो ई माण्हू कंदो जेको नांगनि जी राणी सां मिलियो हुजे। सो ॻोल्हा में हुया ऐं हासिब करीमदीन खे उन हिसाब सां उहो वठी आया त हाणे असांजे बादशाह जो तूं इलाजु कर। चाहीं त तोखे अधु बादशाही ॾियूं, जेको इनाम चवंदे जीअं चवंदे तोखे ॾींदासीं, पर तूं असांजे बादशाह जो इलाजु कर। हिन पहिरियों त हुननि खे इहो ई चयो त मूंखे का ख़बर कान्हे, मां कीअं हिन जो इलाजु कंदुसि। पोइ हुन ॿुधायसि त असांजे बादशाह जी दवा जेका आहे नांगनि जी राणी आहे, तोखे ख़बर आहे त उहा किथे रहे थी, तूं उन सां गॾु रहियो। हासिब जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हिनखे यकीन थी वियो त इहो सॼो सबबु जेको आहे इहो थियो आहे इन जे करे जो मां हमाम में वियो हुउसि। मां हुन खां कसम खयो त मां या उमिरि हमाम में न वेंदुसि, पर मां हमाम में वियुसि। माना हीअ ॻाल्हि इन जे करे थी आहे। ॾाढो पछताई, पर छा थो थी सघे। हिनखे वञे बि कोन पियो, ज़ोरी हिनखे वठी आहे। दिलि सां ॻाल्हि लॻसि, पर हिन पकाई कई। चई छाजी नांगनि जी राणी? मूंखे कहिड़ी ख़बर त नांगनि जी राणी छा आहे? तव्हां था चयो नांगनि में बि राणियूं थींदियूं आहिनि छा? मां अॼु तो तव्हांजी बातां ॿुधां। वज़ीर चयसि त न, असां सां तूं अल न। असां वटि सबूत आहे त तूं हुनखे सुञाणी थो। तूं हुन वटि 2 साल रहियो आहे। हासिब चयो त नथो मां हुनखे सुञाणियां, न वरी मां हुन वटि रहियो आहियां। नालो ई मां अॼु पहिरियों दफ़ो ॿुधो आहे तव्हांजे ज़बान ते। वज़ीर कंहिं माण्हू खे हुकुम कयो, किताब घुरायो। वज़ीर हिन जे साम्हूं उहो किताब खोले हिनखे चई त असांजे किताबनि में लिखियलु आहे त हिकिड़ो माण्हू नांगनि जी राणी सां मिलंदो, हू हुन सां 2 साल गॾु रहंदो, पोइ उन खां जुदा थी मथे ज़मीन ते ईंदो। छो जो हे हेठि माखी वारे खूह में लथो, हिनखे दोस्त चलाए विया आहिनि। उतां हेठि ज़मीन में वियो जिथे नांगनि जी राणी हिनखे मिली। त किताबनि में लिखियलु आहे त उन 2 सालनि खां पोइ उहो ज़मीन ते मथे ईंदो ऐं उहो जीअं ई हमाम में दाख़िलु थींदो त हुनजो पेटु कारो थी वेंदो। हासिब चयसि त ॾेखार पंहिंजो पेटु, ॾिस त तुंहिंजो पेटु कारो थी वियो आहे। हिन ॾिठो, बराबरि हिन जो पेटु कारो ऐं बराबरि अॻ में कोन हुयुसि। जीअं इहो हमाम में वियो त हिन जो पेटु कारो थी वियो। हीउ वरी बि नटाइण लॻो। हिन चयो त न, मुंहिंजो पेटु जेको आहे पैदाइशी ॼाए ॼम खां मुंहिंजो पेट जो रंग कारो आहे। वज़ीर चयसि त न, असां सां न खेॾ। मां तुंहिंजे पोयां माण्हू छॾियल आहे, मुंहिंजा 3 माण्हू मां हमाम में छॾिया हुआ। त जेको माण्हू हमाम में वञे उनजो पेटु चेक कजो, कपिड़ा लाहींदो पेटु चेक कजो ऐं मूंखे ॿुधाइजो। जॾहिं तूं हमाम में दाख़िलु थिए त ग़ुलामनि ॾिठो त तुंहिंजो पेटु कारो थी वियो आहे, मूं ॾे नियापो कयो। मूंखे पक थी त उहो तूं ई माण्हू आहे जंहिंजी असां ॻोल्हा पिया था कयूं। हाणे असांजो तो में ॿियो को बि कमु कोन्हे को। असांखे भला ॿियो न कर, उहा रुॻो जाइ ॿुधाए जिथां तूं मथे ज़मीन ते निकिरे। ॻोल्हणो कमु असांजो आहे। असांखे भला तूं उहा जाइ रुॻो ॾिस।
जिथां तूं ज़मीन में मथे निकिती नांगनि जी राणी। असां पाण नांगनि जी राणी खे पकड़ींदासीं, छो जो असां वटि बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन नांगनि जी राणी खे मंतर संतर सां क़ाबू करे सघनि था। ख़ासि बि ॾिठो त हाणे त का भॼण जी वाह ई कान्हे, सभु सबूत हिननि वटि आहिनि। पंहिंजी बेअकुलाई ते अफ़सोस बि करणु लॻो, पर हाणे अफ़सोस कहिड़े कम जो। सभु अमीर वज़ीर पे हिन खे मिंथूं पिया कनि, हे सभिनी खे इहो पियो जवाबु ॾे, न मां ॾिठो आहे, न मूंखे ख़बर आहे। हिते वज़ीर छा कयो ॾिठई त हाणे हे वठी ई नथो ॾे। वज़ीर चयो त जलाद खे घुराए, वज़ीर हुकुम कयो त जलाद खे घुराए। अबा जलाद अची वियो, जलाद अची वियो। वज़ीर हुकुम कयो त हिन जा कपिड़ा लाहे, पहिरियों त हिनखे ॾियो मार। जे पोइ बि चवणु नथो करे त हिन जो सिर कटियो। असांखे पकियूं साबितियूं इहे मञे कोन थो। हिन पकाई कई बा, हिन जा तकड़ में जलाद कपिड़ा लाहे ऐं हिनखे मारणु लॻो। हिन ग़रीब खे जो मार मिली ॾिठई त भणा हाणे भॼण जी त का वाह ई कान्हे, हिननि वटि पकियूं साबितियूं आहिनि। पर हाणे कीअं कयां? नांगनि जी राणी मूंखां वाइदो वरितो हो ऐं उहा बि त मूंखे कोन छॾींदी। जे हिननि जो चवणु नथो कयां त हेठां मार न, होॾे थो वञा त हूअ थी मारे, कीअं कयां? वज़ीर चयसि त अजाई मार न खा, अजाई पाण खे तकलीफ़ न ॾे, असांखे रुॻो तूं उहा जाइ ॾेखार जिथां तूं निकितो। असां वटि माण्हू आहे, पाण ई पकड़ींदो, तोखे को बि नुक़सानु न पहुचाईंदो। वज़ीर वरी हुनखे जलाद खे हुकुम कयो त न, हाणे हिनखे मार न। वज़ीर वरी हिन सां नरमीअ सां ॻाल्हाइणु लॻो। वज़ीर वरी हुकुम कयो त हिकिड़ी शाही पोशाक खणी अचो। आला शाही पोशाक अची वई, उहा हासिब खे ॾिननि त पार। हासिब ॾिठो त हाणे भॼण जी वाह कान्हे हिननि खां, हिननि खे पकियूं साबितियूं आहिनि। हासिब उहा पोशाक पाती। वज़ीर खे चई ठीकु आहे, हाणे तव्हांजी बि ज़बरदस्ती आहे, मां छा कयां? जे तव्हांजो चवणु नथो कयां त तव्हां था मारियो, होॾे थो वञा त हूअ थी मारे। ॿई पासा मूंखे जेको आहे त नुक़सानु आहे, ॿई पासा मौत मुंहिंजे साम्हूं आहे। पर ठीकु आहे, भला बादशाह जी जान बचे थी, मां तव्हांखे उहा जाइ ॾसांव थो जिथां मां निकितो हुउसि। वज़ीर ख़ुशि थियो, अमीर जेके हुया उहे सभु ख़ुशि थिया, माना आसिरो थियुनि त हाणे बादशाह खे शफ़ा मिलंदी। इहे सभु हासिब सां गॾु घोड़नि ते सुवार थिया। हासिब अॻियां, हे हिननि जे पोयां। हलंदा 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 अची वियो उन जबल ते पहुता। जबल ते पहुता, हे हिननि खे वठी गार में अंदरि पिया, रोए पियो। अमीर वज़ीर बि हिन जे पोयां, हिन वीचारे खे पंहिंजे सिर जी रोए पियो। नेठि हलंदो हलंदो अची ओने माखी वारे खूह वटि पहुतो, जिथां ई निकितो। चई त मां हितां निकितो हुउसि। वज़ीर खे जो हिन इहो चयो त वज़ीर अची खूह जे मथां खां वेही रहियो। वज़ीर अची वियो हिते मंतर पाइणु लॻो, मंतर पाइणु लॻो, लीका पाइणु लॻो, अलाए छा पंहिंजे चपनि में गुनगुनाए पियो, छो जो वज़ीर इहे सभु इल्मु ॼाणे पियो। वज़ीर इहे सभु इल्मु ॼाणे पियो। हिनखे जेको न चईं था असां वटि माण्हू आहे, उहो वज़ीर पाण हुयो। वज़ीर हिकिड़ो जादू कयो, वरी ॿियो जादू कई, वरी टियों जादू कई। ख़ुशबू ॿाराई, उहे ख़ुशबू ख़तमु थी वई। वरी बाहि ॿाराई, बाहि ॿाराई। जादू बि पढ़े पियो। पढ़ंदे पढ़ंदे वज़ीर चवणु लॻो त नांगनि जी राणी ॿाहिरि निकिरे, नांगनि जी राणी ॿाहिरि निकिरे। वज़ीर जीअं ईअं चयो त हिननि ॾिठो त खूह जो पाणी जेको हुयो सॼो सुकी वियो।
खूह सॼो सुकी वियो, खूह सॼो सुकी वियो ऐं खूह में हेठि हिकिड़ो दरवाज़ो हो, उहो दरवाज़ो खुली वियो। दरवाज़ो खुलियो पर उन मां अहिड़ो त हिकिड़ो आवाज़ु थियो, धमाकेदार आवाज़ु थियो, जो ॿाहिरि जेके माण्हू बीठा उन्हनि ईअं सम्झो त को खूह फाटी पियो, जीअं न को बम बम फाटे, अहिड़े हिसाब सां वॾो धमाको थियो। माण्हू ईअं ॼण बेहोश पिया थियनि जेके मथे बीठा। ईअं थोरी देरि थी त खूह मां हाथीअ जे कद जहिड़ो हिकिड़ो वॾो नांग निकितो खूह मां। हुनजे अखियुनि मां ऐं वात मां ईअं बाक़ाइदे जीअं बाहि जा टांटा हुजनि ईअं निकिरनि पिया। उनजे पुठीअ ते हिकिड़ी ॻाढ़े रंग जी जो ईअं तख़्तो हुयो, पासनि खां मोती ऐं हीरा उन ते लॻल हुया। उन तख़्ते जे विच ते हिकिड़ो नांग हुयो, पर उन नांग जे करे उहो जेको नांग वेठो सॼी जाइ रोशन लॻी पई। उन जो मुंहुं माण्हुनि जहिड़ो, मुंहुं उन जो माण्हुनि जहिड़ो। असल में इहा ई नांगनि जी राणी। उन खाॿे बि ॾिठो, साॼे बि ॾिठो, सिधो हासिब ते नज़र पियसि, करीमदीन हासिब ते। हासिब खे ॾिसी चई त तो वाह जो मूं वाइदो पाड़ियो, जेको तो मूंसां वाइदो कयो, केॾा त कसम खयां आई, मूंसां तो केॾा त कसम खयां हा, ऐं मां इन जे करे ई तोखे ॿाहिरि त पई कढां त तूं मुड़ंदे कोन। तो मूंसां केॾा कसम खयां हा त मां या उमिरि छा बि थिए मां हमाम में न वेंदुसि, पर ख़ैरु तुंहिंजो बि को ॾोह न आहे। कज़ा ऐं क़दुरु उनजे अॻियां त कंहिंजी भटकल कान थी हली, अकुलु कोन थो हले। क़िस्मत जे लिखे खां केरु भॼंदो। बसि अलाह ताला को तुंहिंजे हथारऊं मुंहिंजी मौत लिखियो, तुंहिंजे हथारऊं तोसां चङाई कयां ऐं मार बि मूंखे तूं, मरां बि तुंहिंजे करे। ऐं मां मरां बादशाह खे सिहत मिले, इहो को क़िस्मत में लिखियलु हुयो जो तूं बि भुलिजी सुलिजी उते आहीं। ईअं चई ऐं नांगनि जी राणी जेका जंहिंजो मुंहुं माण्हूअ जहिड़ो हो, उहा रोअण लॻी। उहा जो रोए पई त हासिब खे बि लॼ थिए पई त भेण मां बराबरि हिन सां केॾा वाइदा करे वियो हुउसि, ऐं हिन महिल जो उहा रोए पई, पंहिंजो मौत साम्हूं पई ॾिसे, मजबूर थी ॿाहिरि निकिती न जादूअ जे ज़ोर ते, त हासिब बि रोए पियो, पर ॿिया माण्हू बि रोअनि पिया। वज़ीर ख़ुशि पियो थियो। वज़ीर जीअं नांगनि जी राणी खे ॾिठो त हुन हीअं हथु विधो उनखे पकड़ण जे। नांगनि जी राणी चयसि त मुर्दार पंहिंजो हथु परे कर, न त फूक हिकिड़ी हणंदीसीं साड़े छॾींदीसीं। वज़ीर थोरो डरो थियो। नांगनि जी राणी हासिब खे चयो ओरते आहे, हासिब खे चई ओरते आहे। हासिब डिॼे बि पियो, पर हाणे हुकुम जो थियुसि, आयो। चईसि मुंहिंजो हथु पकड़, मूंखे हिन नांग जे पुठीअ तां लाहे। मूंखे नांग जे पुठीअ तां लाहे, जंहिं तख़्ते ते मां वेठल आहियां न, इहो तख़्तो पंहिंजे मथे ते खण, छो जो मुंहिंजी मौत तुंहिंजे हथ में लिखियलु आहे। मुंहिंजी तक़दीर जेका आहे त माना मुंहिंजो मौत तुंहिंजे हथारऊं थियणो आहे। तंहिंजे करे मूंखे हिन जे पुठीअ तां लाहे, इन तख़्ते समेत मूंखे खण, तख़्तो रख पंहिंजे मथे ते, छो जो हाणे का बि तदबीर इन शइ खे रोके नथी सघे। मुंहिंजो मौत पको आहे। हासिब ॾुखोयल दिलि सां उहो फटो मथे खयो। जीअं हुनखे मथे ते खईं त खूह वरी साॻियो अॻे वांगुरु थी वियो, जेको सुकी वियो हो दर पियो ॾेखारिजे, खूह वरी साॻियो थी वियो। हाणे से नांगनि जी राणी जो मिलियनि, हलिया सभु।
कमु थी वियो। हासिब अॻियां, हासिब जे मथे ते उहो फटो हुजे, कीअं ते नांगनि जी राणी वेठल हुई। हलिया सभु हासिब जे पोयां, हासिब हुजे अॻियां। रस्ते में नांगनि जी राणी हासिब खे आस्ते चयो त जीअं त तो मूंसां कया वाइदा, कसम बि खयां आई, वाइदा बि टोड़े, कसम बि टोड़े, पर मां सम्झां थी त तुंहिंजो ॾोह न आहे, इहो को मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु। पर हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि अथई, मुंहिंजी हिकिड़ी नसीहत अथई, मां तोखे हिकिड़ी नसीहत थी कयां। हिन चयसि छा थी चई? हुकुम कर, मां बि मजबूर आहियां, हुकुम कर। चई तूं जेॾी महिल न वज़ीर जे घर पहुचंदे न, त हे वज़ीर तोखे चवंदो त नांगनि जी राणी खे ज़बह करे हुन जा 3 टुकड़ा कर, 3 टुकर कर, पर तूं जवाबु ॾिजांइ, भुलिजी बि हुकम न कजां। चइजांसि मूंखे ज़बह करण ॾांहुं कॾहिं मां कंहिं शइ खे ज़बह न कयो आहे, कंहिं जानवर खे या पखीअ खे मां ज़बह न कयो आहे, मूंखे ज़बह करण ॾांहुं न ईंदो। इन लाइ थी चवें त हू पाण मूंखे पंहिंजे हथनि सां भले ज़बह करे। हू जॾहिं न मूंखे ज़बह करे मुंहिंजा टुकड़ा कंदो न, त बादशाह जो कासिद ईंदो, उहे खणी वेंदो। बादशाह ॾे वञण खां अॻु ई उहो छा कंदो, जो मुंहिंजे गोश्त खे, मास खे पितल जी देॻड़ीअ में रखी चुल्हे ते रखंदो, ऐं तोखे चवंदो त भला हाणे देॻड़ीअ जे हेठां तूं बाहि ॿारींदो रह जेसि ताईं गोश्त ॻरे। जॾहिं गोश्त सफ़ा ॻरी वञे त उन खे लाहे हिकिड़ी शीशीअ में भरींदो, शीशीअ में ॿुधाएसीं त शीशीअ में तूं भरिजां, शीशीअ में भरे ऐं जीअं थधो थिए न त तूं पीजां। उन जो असरु इहो थींदो जो तुंहिंजे जिस्म में का बीमारी न थींदी। वरी ॿियो दफ़ो वरी ॿी शीशीअ में भरे उहा पाण वटि रखजांइ। उन खां पोइ हू तोखे 2 शीशियूं ॾींदा त बादशाह ॾे खणी वञ। जॾहिं हलियो वञे त तूं देॻड़ीअ जे हेठां बाहि ॾिजां। पोइ इहा जेका रस चवें थी शीशियुनि में जेका विझंदी आहे रस, उहे शीशियूं पाण वटि रखजांइ। थधो थिए पोइ पीजांइ। जॾहिं हो बादशाह वटां मोटनि ऐं तोखां ॿी शीशी घुरनि त हुननि खे पहिरीं शीशी ॾिजांइ ऐं ॾिसजांइ त बादशाह खे छा थियो। उन खां पोइ वरी ॿी शीशी पीजांइ। उन शीशी पीअण सां तुंहिंजी दिलि में बाक़ाइदे हिकमत पैदा थी वेंदी। पोइ जेको मुंहिंजो बाक़ी गोश्त आहे उहो कढी वरी हिन फटे ते रखिजो, उहो बादशाह खे ॾिजो त बादशाह उहो गोश्त खाए। जॾहिं बादशाह उहो गोश्त खाईंदो ऐं बादशाह जे पेट में मुंहिंजो गोश्त पहुचंदो त बादशाह जो मुंहुं वरी बि कंहिं रुमाल सां ढकिजो। रुमाल सां ढके इंतज़ारु कजो ॿिए ताईं, त जीअं उनजो गरम तासीर जेको आहे उहो थधो थिए, बादशाह जे पेट में वञी उहो थधो थिए। उन खां पोइ बादशाह खे शराब पियारिजो त बादशाह चङो भलो थी वेंदो, जीअं पहिरियों हुयो हुनजी बीमारी हली वेंदी। इहा नसीहत मां तोखे थी कयां, ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखजांइ ऐं चङी तरह यादि कजांइ। हे साईं हलिया अची वज़ीर जे घर पहुता। वज़ीर हासिब खे चयो त मूंसां हल अंदरि घर, तो में अञा कमु आहे। ॿिया सभु विया हलिया। अंदरि आया घर में, हासिब हो फटो लाथो जंहिं ते नांगनि जी राणी वेठल हुई। वज़ीर चयसि त हिनखे ज़बह कर। हासिब चयसि त मां कॾहिं बि को जानवर को पखी ज़बह न कयो आहे, मूंखे ज़बह करण न ईंदो।
तोखे ज़रूरत आहे तूं पंहिंजे हथनि सां ज़बह कर। वज़ीर उथियो सो छुरी खणी ऐं नांगनि जी राणी खे मुंडी खां वठी ऐं ज़बह करे छॾियो। हुनखे जो कुहे पियो त हासिब ॾिसे पियो ऐं हासिब ओछकारियूं ॾेई रोए पियो। हे रोए पियो, वज़ीर खिले पियो। अड़े बेअकुल, नांग थो कोहां ऐं इन सां बादशाह चाकु थींदो, तूं वरी पियो थो रोईं। बेअकुल। ज़बह करण खां पोइ वज़ीर हुन जा 3 टुकड़ा कया मास जा, उनखे पितल जी देगिड़ीअ में, जीअं हुन ॿुधायोसि, छो जो किताबनि में हुनखे ॾसियल हुयो त नांगनि वारी राणी बि हिनखे ॾसियो ऐं वज़ीर बि ईअं ई पियो करे। पितल जी देगिड़ी में विझी ऐं बाहि ते रखे। हाणे वेठा गोश्त जो पचण जो इंतज़ारु करण। वेठा ई हुआ त माण्हू आयो वज़ीर खे त तोखे बादशाह घुरायो। वज़ीर वियो, ॿई शीशियूं ॾिनई हासिब खे त हिनखे बाहि पियो ॾे। गोश्त जेॾी महिल सफ़ा रझे, जेका घाटी रस मथां थिए त हिकिड़ी शीशीअ में भरिजां, वरी थधो थिए त उनखे पीजां। जॾहिं तूं पीअंदे त तुंहिंजे बदन में को बि दर्द न रहंदो, का बीमारी न रहंदई। वरी जॾहिं ॿियो हुन में उबाल अचे गोश्त खे त वरी उहो ॿी शीशीअ में भरे पाण वटि रखिजां। बादशाह खां मोटी मां थी उहा पीअंदुसि, छो जो मुंहिंजे चेल्हि में सूरु थींदो आहे। मूंखे उमेदु आहे त मां उहो पीअंदुसि, मां किताबनि में पढ़ियो आहे त मुंहिंजो सूरु ख़तमु थी वियो। उहो हासिब खे सभु सम्झाए वियो बादशाह ॾे। हासिब देगिड़ीअ खे जे हेठां पे बाहि ॾिनी तां त हुनखे पहिरियों उॿाड़ आयो। हिन ॿिन्ही शीशियुनि मां हिकिड़ीअ में भरियो, शीशी रखियईं पाण वटि, वरी हुनखे बाहि ॾींदो रहियो। तां त वरी गोश्त खे ॿियो दफ़ो उॿड़को आहे। हुन वरी ॿी शीशीअ में लाथो, गोश्त बि पची वियो। देगिड़ी लाथई, वेठो वज़ीर जो इंतज़ारु करणु। वज़ीर बादशाह वटां मोटियो, हिनखे चई तो छा कयो? हासिब चयुसि कमु पूरो थी वियो। वज़ीर चयुसि पहिरीं शीशी जो तो छा कयो? हिन चयो त उहा मां तो मूंखे चयो हो सो मां उहा पी छॾी। तो जो मूंखे चयो हो मां उहा पी छॾी। वज़ीर चयुसि त तुंहिंजे जिस्म में त को फ़र्क़ु महसूसु कोन थो थिए। हासिब चयो त मूंखे ईअं थो लॻे त ॼण मुंहिंजे सॼे जिस्म में खे बाहि लॻी वई आहे। वज़ीर चयुसि ॿी शीशी मूंखे ॾे त मां पियां, त मुंहिंजे चेल्हि जो सूरु ख़तमु थिए। हिन पहिरीं शीशी हुनखे ॾिनी। हुन सम्झो त ॿी शीशी थो ॾे। हू अञा थोरो ई मस पई अथई त शीशी हुनजे हथ मां किरी पई। हथ मां किरी पियसि, वज़ीर जे हथ मां किरी पई ऐं वज़ीर जो बाक़ाइदे जिस्म ईअं सोच करे थुल्हो थी वियो। हासिब जो ॾिठो, हासिब परेशान थी वियो। ॿी शीशी जेका हुयसि हे ॾिनो त हाणे इहा शीशी न आहे पहिरीं, पर नांगनि जी राणी हिनखे चयो हो त तोखे उहा पहिरिणी आहे। हिन चयो हाणे नांगनि जी राणी मरण महिल मूंसां इहा वसियत करे वई, हाणे ज़ाहिर आहे त इन में को अहिड़ी ॻाल्हि कान हूंदी, भला मां पियां थो। हिन पीती। हिन जीअं पीती त बाक़ाइदे हिन जो ईअं सम्झणु महसूसु कई त दिमाग़ ई हिन जो खुली वियो ऐं बाक़ाइदे जिस्म में हिनखे फ़र्क़ु महसूसु थी। हिन हाणे छा कयो, देगिड़ीअ मां गोश्त कढी ऐं रखियईं, पाण वज़ीर जे घरां ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि वज़ीर जे महल मां ॿाहिरि निकितो, हीअं मथे निहारियईं। जीअं मथे निहारियईं त बाक़ाइदे ईअं सम्झ त ॼण हिन जी नज़र एॾी थी वई जो ईअं आसमान ताईं हिन जी नज़र पई वञे। एॾो को तासीर हो हुन में। बाक़ाइदे सयारा तारा हर शइ मतिलबु हिन जी खे ॾिसण में पिया अचनि। हेठि पियो निहारे त बाक़ाइदे ज़मीन जा खज़ाना हिनखे ॾिसण में पिया अचनि। बाक़ाइदे मतिलबु ॼण हिन जे खे हिकिड़ी हिकमत मिली वई। गोश्त उहो खणी बादशाह जे महल वटि आयो, अंदरि आयो
अंदरि अची बादशाह खे सलाम कई। बादशाह खे चई बादशाह तुंहिंजो वज़ीर मरी वियो, अलाह तोखे सलामत रखे, तुंहिंजो वज़ीर मरी वियो। बादशाह जो ॿुधो त वज़ीर मरी वियो, बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी, बादशाह रोअण लॻो। ॿिया जेके अमीर हुया ॿिया उहे बि वज़ीर जो ॿुधी उहे बि रोअण लॻा। बादशाह चयो त हाणे त वज़ीर मूं वटां वियो आहे, हटो कटो, छा थियुसि, ईअं झटि मरी वियो, छा कहिड़ी बीमारी थियसि? हासिब ॿुधायोसि त पाण अची मूंखे चई त मूंखे इहा शीशी ॾे, मूंखे चयो हुई त कढी रखजांइ, उहा जीअं पीतई त मरी वियो, बदन सॼो हुनजो सुजी वियो ऐं मरी वियो। बादशाह खे ॼण हाणे वरी इन दवा मां बि ड्रिज पइजी वियो, चई त हाणे हो जे मरी वियो त पोइ मुंहिंजो छा थींदो? हिन चयसि त बादशाह सलामत, तव्हां परेशान न थियो, इनशा अल्लाह तव्हांखे मां 3 ॾींहंनि में सिहतयाब कंदुमि, 3 ॾींहंनि में तव्हांजे जिस्म में का बीमारी न रहंदी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह जे बसि मार्ग इहो थो चाहियां, मूंखे हीअ जेका तकलीफ़ आहे हिन तकलीफ़ मां जिंद छुटे, भले तूं 3 ॾींहं थो चई, भले 3 साल लॻनि, पर आसिरो त ॾींदे न त मूंखे सभिनी नाउमेद करे छॾियो। हासिब गोश्त बादशाह जे अॻियां रखियो, उन मां हिकिड़ो टुकड़ो बादशाह खयो, खाधो। बादशाह जो खाधो, उन खां पोइ हिन छा कयो, जो बादशाह जे मुंहं ते रुमाल ॾेई, बादशाह सुम्ही पियो, बादशाह जे मुंहं ते रुमाल ॾेई हे पासे में वेही रहे। बादशाह खे चई बादशाह सलामत, हाणे तव्हां फ़िलहालु आरामु कयो। बादशाह सुम्ही पियो। ॿेपहरी खां वठी सिज लहण ताईं बादशाह सुतो पियो। तेसि ताईं हिन जेको गोश्त खाधो, जेको नांगनि जी राणी बि हिनखे ॿुधाए वई, उहो हिन जे पेट में आस्ते 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 हज़म थियणु लॻो ऐं थधो थियो, तासीर हुनजो थधो थियो। उन खां पोइ हासिब हुकुम चयो त बादशाह जे लाइ शराब आणे। वरी बादशाह खे शराब पियारे, वरी हिन बादशाह खे सुम्हारे छॾियो। बादशाह वरी सॼी राति सुतो पियो। ॿिए ॾींहं ते वरी हिन बादशाह खे गोश्त खाराए सुम्हारे छॾियो। वरी कुझु टाइम खां पोइ हिनखे शराब पियारे वरी सुम्हारे छॾियो। ईअं सम्झो 3 ॾींहंनि में 3 टुकड़ा हिन बादशाह खे खाराया। बादशाह जे जिस्म तां जेका खल हुई, मथी खल, उहा बाक़ाइदे सुकी, जीअं थींदा आहिनि इहो लिफूं चइजनि या कीअं मिसाल, पर ख़ुश्क थी उहा खल, सॼी मथी जेका खल हुई उन गोश्त जे असर जे करे उहा सॼी छिलर थी लही वई। उहा लही वई ऐं बादशाह खे एॾो पघर आयो जो बादशाह मथे खां पेरनि ताईं ईअं सम्झणु विहिंजी वियो ऐं बादशाह महसूसु कयो त बादशाह जे जिस्म में का बीमारी न आहे। हासिब चयो त साईं हाणे तव्हां हमाम में वञी बाक़ाइदे तड़ कयो, बाक़ाइदे वेही। बादशाह हमाम में वियो, नौकर गॾु विया, बादशाह खे बाक़ाइदे विंजारनि, मटे सटे बाक़ाइदे ईअं चङो टाइम बादशाह खे विंजारियो। बादशाह जीअं हमाम मां ॿाहिरि निकितो, बादशाह पाण बि महसूसु कयो त बादशाह जो जिस्म सही सलामत जीअं हुयो तीअं बादशाह जो जिस्म सही सलामत, कोड़ जो को निशान ई बादशाह जे जिस्म ते न हो। बादशाह तंदुरुस्त थी वियो, एतिरे क़दुरु जो बादशाह पंहिंजे जान में अॻ खां बि वधीक ताक़त महसूसु कई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, भली पोशाक पाए बादशाह तख़्त ते वेठो। बादशाह वेठो, बादशाह हासिब करीमुद्दीन खे पाण सां गॾु पंहिंजे तख़्त ते विहारियो। माना बादशाह जी दवा हिन जो कई त हाणे बादशाह जेको सफ़ा आसिरो पली वेठो, सभिनी जवाब ॾेई छॾियासीं, बादशाह हिनखे पाण सां गॾु तख़्त ते विहारियो। बादशाह हुकुम ॾिनो दस्तरख़्वान विछाइजी वियो। दस्तरख़्वान विछायो, बादशाह पाण सां गॾु हिनखे मानी खाराई। हे गॾु हिन बादशाह सां मानी खाधी। वरी साईं मानी खां पोइ शराब आयो, बादशाह पाण हिनखे शराब भरे पियो पियारे। सभिनी खे ख़बर पई, हुकूमत जा वॾा माण्हू, रयत जा वॾा वॾा अमीर, रईस, सेठिया, उन्हनि खे जो ख़बर पई उहे आया, बादशाह मां आसुरा पलियूं वेठा, उहे सभु आया अची बादशाह खे ॾाढियूं सिहत जूं मुबारकूं ॾिननि। नगारा वॼी विया बादशाह जे सिहत जी ख़ुशीअ में।
सॼे शहर में जशन थी वियो। जेको बादशाह खे मुबारक ॾे, बादशाह चए त हिन मुबारक जो हक़दार हे अथव जंहिं मुंहिंजी बीमारी जो इलाजु कयो। ऐं हाणे तव्हां ॿुधी छॾियो त मुंहिंजो वज़ीर मरी वियो, हाणे हुन वज़ीर जी जाइ ते मां हिन खे थो वज़ीर कयां, वज़ीर जी जाइ ते मां हिन खे थो पंहिंजो वज़ीर कयां। बादशाह जी हुकुम केरु एतिराज़ु कंदो? साईं अखियुनि ते जेको तव्हांजो हुकुम। सभिनी आसिफ़ करीमुद्दीन जा हथ पकिड़े हथनि खे चुमियूं ॾेई ऐं सलाम कयनि, वज़ीर जी थियण जी मुबारक ॾिन। बादशाह हिन खे शाही पोशाक अता कई। 300 ग़ुलाम, 300 कनीज़, 300 हबशी कनीज़, 500 खच्चर, पर उहे माल सां लॾियल, उन्हनि ते सामान रखियल 500 खच्चर, एतिरा ई ढोर, रिढूं, ॿकरियूं, ॻऊं, मतिलबु एॾो हिन खे ॾिनई जो ॻणप खां ॿाहिरि। बादशाह हिन खे ख़ुशीअ में एतिरो ॾिनो जो ॻणप खां ॿाहिरि। उन खां सवाइ बादशाह जेके पंहिंजे मुल्क जा नंढा नंढा सरदार अमीर, उन्हनि खे बि बादशाह पंहिंजनि खे हुकुम ॾिनो त बाबा सूखड़ियूं पाखड़ियूं तोहफ़ा आसिफ़ करीमुद्दीन खे ॾियो। बादशाह हिन जे लाइ महल ख़ाली करायो, उहो महल हिन खे मिलियो। अची हुन महल में वेठो, अमीर वज़ीर जेके हुजनि सभु हिन जा सलामी चाह हिन खे मुबारकूं ॾिननि। आसिफ़ जी माउ खे ख़बर पई, ॾाढी ख़ुशि पई थिए, ॾाढी ख़ुशि पई थिए। उहा भाई अची पुट सां मिली मुबारकूं ॾिनईसि। हिन जा घर वारा आया ॿिया, उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। उन खां पोइ हे वरी आयो वज़ीर जे महल में। वज़ीर जे महल में आयो, वज़ीर जो जेको सामान हुयो, माल मिल्कियत हुयो, उहो सॼो हिन पंहिंजे घर मोकिलियो। वज़ीर आयो, हाणे इन रस पियण खां पोइ या त हिन खे कंहिं शइ जी ख़बर न हुई, एतिरे करे ॼण पहिरियों बि हिन खे ॾांहुं कोन ईंदो हो, पर हाणे उन जो तासीर इहो थियो जो सभिनी इल्मनि जो आलिम थी वियो। हिन जे इल्म हिकमत जा चर्चा सॼे मुल्क में थियणु लॻा, मशहूरु थी वियो। तिब, नजूम, कीमिया, रूहानियत, हर इल्म में हिन जी शोहरत थी वई। हिकिड़े ॾींहुं हिन पंहिंजे माउ खे चयो त मां, मुंहिंजो पीउ दानियाल वॾो इल्मारो हो, हकीम हुयो, भला उन खे किताब छॾिया, ज़रूरु किताब हूंदसि, छो जो हिन जी पंहिंजे सॼी उमिरि में किताबनि सां त पई कान। हाणे जो थियुसि त माउ खां पुछे। हिन जी माउ वई सो हिकिड़ी पेती खणी आई। उन में उहे किताब हुया जेके समुंड में हुन खां ॿुॾी विया हुआ, कुझु पना बचा हुआ। हिन खे चई 5 पना बचा अथई जेके हिन पेतीअ में, बाक़ी तुंहिंजे पीउ ॿियो को बि किताब न छॾियो। हिन उहे 5 पना कढिया, पढ़ियईं। माउ खे चई अम्मा, हे त हिकिड़े किताब जो हिसो हुयो, बाक़ी किताब किथे? चई तुंहिंजो पीउ सभु किताब खणी जिॾे वेंदो हो किताब गॾु हूंदा हुआसीं, समुंड जो सफ़र ते हुयो त ॿेड़ी टुटी पई, सभु किताब हिन जा ॿुॾी विया। रब जो शुकुरु, तुंहिंजो पीउ त बची वियो, पर हुन जा किताब ॿुॾी विया ऐं हुन वॾी कोशिशि कई इहे 5 पना बचसि। जॾहिं तुंहिंजो पीउ मोटी आयो